सी वेरा है भला वर तो सी वेरा। डॉक्टर तनवीर अब्बासी। मशहूर शायर लेखक डॉक्टर तनवीर अब्बासी, संदसि जन्म 7 अक्टूबर 1934 में सोबेदेरे ज़िले खैरपुर में थियो। संदसि असुल नालो नूर नबी। रगूं थियूं रबाब सिज तिरीअ हेठां, तनवीर चे मुंहुं जिनी मुशल ऐं ॿियनि किताबनि जो लेखक तनवीर अब्बासी, जंहिं शाह अब्दुल लतीफ़, सचल सरमस्त, नानक यूसुफ, फ़कीर, ख़ुश, ख़ैर मोहम्मद ऐं ॿियनि जी शाइरीअ ते तहक़ीक़ी कमु बि कयो। ड्रामा बि लिखियईं। मंजता तौरु खेसि ॿियनि एवार्डनि सां गॾु हुकूमत पाकिस्तान पारां तुमगा बराए हुस्न कारकरदगी सां नवाज़ियो वियो। तनवीर अब्बासी जी शाइरीअ खे मोहम्मद यूसुफ, आबदा परवीन, सिंगार अली सलीम, मेहंदी हसन ऐं ॿियनि फ़नकारनि ॻायो आहे। तनवीर अब्बासी 25 नवंबर 1999 ते इस्लामाबाद में वफ़ात करे वियो। जीउ झोरे ॾिसां त छा थो थिए, चंग चोरे ॾिसां त छा थो थिए, ॻाल्हि दिलि में रखियुमि त कुझु बि न थियो, तोसां ओरे ॾिसां त छा थो थिए। पिरीं अवां सां प्रीत लॻाए वरितोसीं वेरा, मूं त गुलाब लॻाया आहिनि, पोपट पाण ई आया आहिनि, सदाईं ईअं कोन घबराइबो आहे, खुलीअ दिलि सां कुझु त ॻाल्हाइबो आहे। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।